नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त से तव्हांखे कंडियारो खां ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो तालुको अंदरि सक़ाफ़ती तयारियूं ज़ोर शोर सां जारी आहिनि। हर तरफ़ सक़ाफ़ती रंग निखरी पिया आहिनि। शहर समेत कमाल डेरो, मोहब्बत डेरो, माही जा भाण, लाड़क शाख समेत वाहण बस्तियुनि में सक़ाफ़ती प्रोग्राम कराए सिंध जी सक़ाफ़त सां मोहब्बत जो इज़हार कयो पियो वञे। इन सिलसिले में कंडियारो भरिसां ॻोठ सैयद छुटल शाह में ॻोठ जे नेक मर्द सैयद सगीर हुसैन शाह, सैयद नदीम हुसैन शाह पारां मच कचहरी कोठाई वई, जंहिंमें सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवान शहरनि इलाइक़नि वासियुनि वॾे अंग में शिरकत कई। मच कचहरी में शाइरनि ऐं सुगड़नि गुलाम सरवर कलोड़ो, अली ॾिनो मेहराणी, डोर बेत, ॾठ प्रलोई, सिंगार ऐं ॿियूं सनफ़ूं ॿुधाए वाह वाह करे छॾी। मच कचहरी में सूफ़ी फनकार सूफ़ी कलाम ॻाए महफ़िल खे मचाए छॾियो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।